नाज़ नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो सभिनी ॾिसंदड़नि खे आवाज़ टीवी सतह पारां जश्न आज़ादी जूं लख लख वाधायूं। हलंदासीं हिलाइसर। सिंध समेत सॼे मुल्क में 75 आज़ादी जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। ॾींहं जी शुरूआत तोपुनि जी सलामी सां कई वई। वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में 31 तोपुनि ऐं सूबाई गादी वारे शहरनि में 21 तोपुनि जी सलामी सां ॾिनी वई। फजर जी नमाज़ में मुल्की तरक़ी, सलामती, एके, अमन ऐं ख़ुशहाली तोड़े कश्मीरियुनि जी जिदोजहद जी कामन ख़ासि दुआऊं घुरी वयूं। ऐवान सदर इस्लामाबाद में क़ौमी झंडो फड़काइण वारी मुख्य तक़रीब। सदर डॉक्टर आरिफ अलवी, टिनी हथियारबंदनि फ़ौजनि जा सरबराह, वफ़ाक़ी वज़ीर, क़ौमी असेंबली तोड़े सेनेट जा मेंबर ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सफ़ीर शरीक थिया। सदर डॉक्टर आरिफ अलवी क़ौमी झंडो फड़कायो। सदर आरिफ अलवी जो चवणु आहे त पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जंहिं दहशतगर्दी खे शिकस्त ॾिनी। वॾियुनि क़ुर्बानियुनि खां पोइ पाकिस्तान ठहियो आहे। कोरोना बावजूदि असां मुआशी तरक़ी हासिल कई आहे। पाकिस्तान अफ़गानिस्तान में अमन जे क़याम लाइ अहम किरदारु अदा कयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां जश्न आज़ादी के मौक़े ते क़ौम खे वाधायूं। संदसि चवणु आहे त पाकिस्तानी अवाम जी फ़लाह, बहबूद ऐं ख़ुशहाली ते ध्यानु ॾिनो पियो वञे। पाकिस्तान कश्मीरियुनि जी भरपूर हिमायत जारी रखंदो। अफ़गानिस्तान में अमन ऐं इस्तिहकाम लाइ बि पाकिस्तान सियासी हल जी हिमायत जारी रखंदो। क़ाइद आज़म जे मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब। पाकिस्तान नेवी अकेडमी जा 2 दस्ता शामिल। नेवल कमांडर सुहेल अहमद ख़ासि महिमान तौर शरीक थियो। लाहौर में बि अलामा इक़बाल जी मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली वारी तक़रीब मुनक़िद कई वई। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी काबीना मेंबरनि समेत क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी। क़ौमी झंडो बि फड़कायो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त असांखे हिन वक़्तु मुतहद थियण जी ज़रूरत आहे। अॼोके ॾींहुं कश्मीरी अवाम खे बि यादि रखणु घुरिजे। कोरोना खां बचाव लाइ अवाम खे वैक्सीन लॻाइणु घुरिजे। वैक्सीन वायरस खां बचाव जो वाहिद हल आहे। इस वतन का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह। तेरा कभी पाकिस्तान छोड़ेंगे न साथ हम, हाँ छोड़ेंगे न साथ हम। सिंध समेत सॼे मुल्क में जश्न आज़ादी जे मौक़े ते इमारतूं, घर ऐं घिटियूं सावन झंडनि ऐं झंडियुनि सां सिंगारियूं वयूं। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, नवाबशाह में पुखास डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में झंडा फड़काइण वारी तक़रीबूं। जश्न आज़ादी जे सिलसिले में रैलियूं बि कढण जो सिलसिलो जारी। हर पासे क़ौमी गीतनि जी गूंज। प्यारो जहां बददी रहे ही रोशनी हलतो रहे ही कारवां। दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान। आवाज़ टीवी जे जश्न आज़ादी के सिलसिले में ख़ुसूसी नशरियात जारी। पाकिस्तान के आज़ादी के 75वें दिहाड़े जो केक कटियो वियो। केक कटण जी रस्म में ब्रिगेडियर रिटायर्ड तारिक खलील, ब्रिगेडियर रिटायर्ड मोहम्मद अबूज़र, आवाज़ टीवी के CEO फैज़ बिरोही, PPMPA लालचंद उकरानी, रफ़ीक मेमण, लियाकत सुमरो, कपिल कुमार, डायरेक्टर न्यूज़ अब्दुल रज़ाक सरोही, डायरेक्टर प्रोग्राम ज़ीशान मंगी ऐं ॿियनि शिरकत कई। मोहम्मद हाशिम क़ौमी गीत ॻाए नशरियात खे 4 चंड लॻाए छॾिया।
जश्न आज़ादी के सिलसिले में सिंध रेंजर्स के एहतमाम हेठ कायदे आज़म की मज़ारत तकरीब। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल नदीम अहमद अंजुम ख़ास मेहमान तौर शरीक। तकरीब में डीजी रेंजर सिंध मेजर जनरल इफ्तिकार हसन चौधरी, IG पुलिस मुश्ताक महर, सीनियर सिविल फौजी अमलदारन तौरे आलमन बे शिरकत कई। तकरीब दौरान ख़ास डॉक्यूमेंट्री ॾेखारी वई ऐं 12 टेबलोस भी पेश कया।